नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद भरिसां फतेहपुर शाख में गैर क़ानूनी नलियूं लॻायूं पियूं आहिनि। वाटर नंबर 4 जे भरिसां ॿिन्ही पासनि खां गैर क़ानूनी पाइप लॻाया आहिनि, जितां ज़मींदार पाणी चोरी करे पंहिंजूं ज़मीनूं ऐं फसल आबाद करे रहिया आहिनि, जॾहिं त हारियुनि ऐं नारियुनि जूं बनियूं गैर आबाद थियनि पियूं। हिते मुक़ररु इरीगेशन SDO ऑफिस ताईं महदूद आहे। साॻी शाखनि ते 2 महीना अॻु पाणी चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो, पर वरी साॻी तरह पाणी चोर कानून जी भञकड़ी करे ॿिन्ही शाखनि में मुख़्तलिफ़ जॻहनि तां ॿीहर पाइप हणी पाणी चोरी करणु शुरू करे ॾिनो आहे। हिते जे हारियुनि खे मुश्किलातुनि जो शिकार बणायो वियो। वणनि जो फसल पोखण जे टाइम ते वाटरनि में पाणी घटि पहुचण जे करे ज़मीन गैर आबाद थियणी शुरू थी रही आहे। आबादगार चीफ जस्टिस पाकिस्तान सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस DGFI नेब चेयरमैन एंटी करप्शन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वज़ीर आबपाशी खे पुरज़ोर अपील कई आहे त फतेहपुर शाख जे पाणी चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं इंक्वायरी करे हिते जे आबादगारनि खे जाइज़ तरीक़े सां पाणी ॾियारियो वञे, जीअं आबादगार सही नमूने सां फसल पोखे सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़